नासिर मीरपुर खास में बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो करण के इल्ज़ाम में गिरफ्तार मुख्तियार कर अदालत में पेश किया वियो है। नासिर मीरपुर खास का जिते बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो करण के इल्ज़ाम में गिरफ्तार मुख्तियार कार के अदालत में पेश किया वियो है। पुलिस पारा मुख्तियार कार कयूम लगारी के अदालत में पेश किया वियो है। नासिरीन अदालत पारा केस एंटी करप्शन स्पेशल कोर्ट ॾांहुं मुंतकिल करण की हिदायत कई वई है। मुख्तियार कार पारा तबियत खराब होने सबब तिबी मुआयनो करण की सदा कई है। अदालती हुकूमत मुख्तियार कार के तिबी मुआयने लाइ सिविल अस्पताल मुंतकिल किया वियो। नाज़रीन मीरपुर खास का बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो करण के इल्ज़ाम में गिरफ्तार मुख्तियार कार की अदालत में पेश किया वियो है। पुलिस पारा मुख्तियार कार कयूम लगारी की अदालत में पेश किया वियो है। इन हवाले से असो लाइन ते मौजूद है मीरपुर खास में शाहिद खास के लिए। जी शाहिद, छा तफसील है? हाँ जी, ही बरसात मुतासरन जो राशन विक्रो करण के इल्जाम में गिरफ्तार थियल असिस्टेंट मुख्तियार कार का हुसैन बख्श मरी कयूम लेगारी के जो है वो उनके खिलाफ जो है वो एक ऑफिस के पटियाले की मदद में जो है वो केस मौकूफ अख्तियार किया है। जवाबदार जो है वो बरसात मुतासरन जो सामान जो है वो विक्रो किया है। केस दाखिल थियण खां पोइ अॼु जो आहे उहो ॼाणायल मुख्तियार कार खे अदालत में पेश कयो वियो, जिते अदालत सबूरी हुकुम ॾिनो त ॼाणायल केस जो आहे उहो एंटी करप्शन जी स्पेशल कोर्ट जो आहे उहो मुंतकिल कयो वञे। साॻे वक़्त ते जो आहे उहो जवाबदार मुख्तियार कार जेका आहे अदालत खे इस्तदा कई त संदसि एक्सीडेंट संदसि टंगुनि में जेके आहिनि उहे राडूं लॻल आहिनि ऐं हुनजी तबियत ठीकु कान्हे, जंहिंखां पोइ अहिड़ी संदसि इस्तदा क़बूल कंदे हुनखे जेको आहे उहो सिविल अस्पताल मीरपुर खास में दाख़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ डिप्टी कमिश्नर मीरपुर खास बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं हुन खां अलावा कमिश्नर मीरपुर खास के जेको आहे उहो लेटर लिखी ॼाणायल मुख्तियार कार खिलाफ़ जेका आहे इदारती कार्रवाई करण जा पुन जेका है वो गुजारिश कई है। जी ठीक है, वरी मेहरबानी शाहिद खास के लिए तफसील ॾियण जे लाइ। नासिरीन मीरपुर खास का बोर्ड मुतासरन जो सामान विक्रो करण के इल्ज़ाम में गिरफ्तार मुख्तियार कार की अदालत में पेश किया वियो है। पुलिस पारा मुख्तियार कार कयूम लगारी के अदालत में पेश किया वियो है, जॾहिं त अदालत पारा केस एंटी करप्शन स्पेशल कोर्ट ॾांहुं मुंतकिल करण की हिदायत कई वई है।